अब 3 ॾींहं गुज़रिया ॾिसूं त सुभान अल्लाह सांझी ते सद खां अॻे जमायत जे टोले में वेठो आहे। असां तालिबनि खे लॻी हथ ॻाल्हि जीअं मानी खाई मोटी आयो असां चयोसीं त तूं जो नफ़्स पियो मारेंदा जो कीअं वरी वञी नंगर ते वेठो आहे चए उहो मरी वियो हाणे मां थो मरां नफ़्स के ईअं न मारबो आहे इहो इस्लाम जो तरीक़ो न आहे। पाण फरमायूं तूं इबादत कर ख़ुदा जी पर एतिरी कर जेका सुकून सां करे छो त तूं इबादत कंदे थकिजी पवंदे ख़ुदा सवाब ॾींदे न पोइते थिए पर हे अल्लाह जे आशिक़नि जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हज़रत मजने खे बलियूं वेड़जी वयूं त काई ॻाल्हि कान्हे लैला जे इश्क में हे रब जे इश्क वारनि जी ॻाल्हि आहे। पाण फरमाइनि था नाज़ कयो मांस मुंहिंजा रब मूंखे तूं पाणी पियारींदे त मां पीअंदुसि हाणे साईं गादहूं या त मुबारक ज़ाहिर थियनि झंग बरपट बगदाद खां ॿाहिरि को माण्हू बि कोन जो इहो नाज़ ॿुधे ऐं अची चए त अल्लाह जे तरफ़ खां पियाराए थो। पाण फरमायूं नेठ बेहोशी जी हालत अची थी ईअं पियो हुजां ओ मुंहिंजे रब मुंहिंजो नाज़ क़बूल कयो मुंहिंजो माण्हू क़बूल फरमायो अञा ॾिसां त ककरो अचे थो बादल अचे थो ईंदो ईंदो मुंहिंजे मथां जॾहिं आयो त हीअं पाणी वसाइण लॻो अल्लाह जो थिए त मानी घर ईंदई अॼु मानी जे लाइ मोटरसाइकिलूं थो फुरे मोबाइलूं थो फुरे ठगियूं थो करे अरे बुख बि तॾहिं थो मरे। खुदा खां घुर खुदा खां घुरण सिख उहो ईअं घुरबो आहे रब जी इबादत कबी आहे अल्लाह ते तवक्कल कबी आहे उनजो ज़िक्र कबो आहे उनजो शुक्र कबो आहे मदीने जे साईं सां प्यार कबो आहे। इहा मानी छा थींदी आहे तूं जेको आहे अॻ में हूंदे मानियूं तुंहिंजे कढ पाण फरमाइनि था हे सभु कहनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इन राह जा सालिक आहिनि इहो सबक़ कहिड़ो आहे। पाण फरमायूं हिकिड़ी राति पंहिंजे रब जे इश्क में झंगा बरपटा हाणे 900 साल अॻु झंग बरपट में सोच अॼु बि कंहिं वॾी उमिरि वारे खां पुछ कंहिंजी 90 साल उमिरि हुजे पुछ हे असांजे कचे जो झंग छा हूंदो हो त पोइ 900 साल अॻु जा बरपट छा हूंदा बरपट जाॾे काॾे राति जी ऊंद पाण फरमायूं ख़ुदा जे ज़िक्र में हुजा त आसमान सॼो रोशन थी वियो। हे हमलो ॿुधजांइ तुंहिंजो ॿुधल आहे पर गौर थो कराई हाणे मूंखे दस आसमान नूर रोशन थी अब आयो खनी वारी जो कारे थो ॾिसे हेॾे ॾिस न हाणे हिकिड़े जो हीअं खनी हेॾे ॾिसे हेॾे ख़्यालु कोन्हेसि न स्कूल में तकड़ थींदी थी मोकल जे टाइम मोकल जो टाइम हुजे स्कूल में फोनूं न हूंदियूं वाचुनि जा टाइम हूंदा ऑफिस में अंदरि बीठा हुजनि त हिकिड़े कोन पुछा की टाइम घणो थियो आहे त उहो टाइम हूंदो जो त हीअं पियो ॾिसे इहे ॾिसंदा आहिनि नकड़ा माण्हू थोरो वाच खे हीअं करे त तकड़ में जो टाइम ॾिसे त कलाक अॻिते पोइ थी ॾिसे हाणे उन जे टाइम जे मुताबिक़ त मोकल ई न पई थिए पर मोकल जो टाइम थी वियो त हुन हेड मास्टर चयोसि त अदा पंहिंजी वाच खे बि ठाहे पंहिंजी वाच खे बि ठाहे हाणे हो जो खनी हेॾे होॾे ॾिसे त हेॾे ख़्यालु थो करायांसि शैतान जो हमलो ॿुधो असां ते हमलो रोज़ आहे। पीरनि जे पीर फरमायो त सॼो आसमान रोशन थी वियो हाणे झंग हुजे इबादत कंदड़ हुजे उन जे लाइ जो आसमान रोशन थिए त मूंखे ॾिस त ख़ुदा न सम्झंदो या न आसमान रोशन थियो नूर थी वियो ऐं उन मां आवाज़ आयो अब्दुल कादिर अॼु खां वठी तो ते निमाज़ माफ़ हे ॿुध हज़रत रखियल जा बादशाह कलाम ठाहियो हो त ॾींहं पिया निमाज़ नाहे मां त वजूद खे
ये मुर्स एड़ा होया इश्क में महवा इन्हनि जी गाल ड्राड़ मटाक नहीं पर मदीने जे साईं जा आशिक बि मदीने जे साईं जा आशिक नमाज मदीने जे साईं फरमायो आहे त मुंहिंजे अखियुनि जो ठार थी हाणे आशिकनि खे ख़बर आहे त महबूब खे वणे थी त महबूब जे आशिकनि खे बि वॾी वणंदी पहिरीं चवंदा त वहाबी विया मौलवी वहाबी विया साईं रखियल शाह ॾे अची साईं ते कावड़िया हे कहिड़ो पिया साहिब ना हिमात वजूद खे ॿ चार ॼणा थी पढ़ियूं आहे ऐं तुंहिंजे वजूद खे वांदि कान्हे जो नमाज़ूं पढ़े साईं रखियल शाह चुप कयूं जवाब न ॾिनी मुरीद वेठा पर उन्होंने ॾिठो त साईं चुप कयूं पुछूं त मथां साईं कावड़ जे हलिया जो विया त साईं खे चऊं क़िबला असांखे मोकिलने वारा जूता रखूं यादि करा तोखे ईअं पिया चवनि चुप कयो हिकु पढ़ूं कोन वरी जेके पढ़नि त उन्हनि खे ॻाल्हायूं असां कंहिंखे नमाज़ चऊं हलड़े मुल्ला अम्मा ॼाणा तरफ़ ॼाण लाहे जूतो वठेसि अड़े तूं रब सां ॼाणे हा त नमाज़ न पढ़े इहा ख़बर मशहूर वारे साईं कई हाणे मदीने जे साईं जे सचे आशिक जी ॻाल्हि ॿुधो अदब बि मदीने जे साईं जे आल जो अदब बि शरीयत जी पासदारी इहे मुर्सा जन इश्क जी तरार बि खई ऐं शरीयत बि निभाई मुंहिंजे साईं जे आलो ॻाल्हि निकिती साईं रखियल जाहे बैत ठाहियो उनखे कुझु मौलवियुनि हीअं चयो पाण हीअं फरमायूं मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो ईअं न चवनि हा साईं खे ईअं अर्ज़ु कनि हा क़िबला साईं जेको वक़्तु पाकनि खे ॾिनो थी एतिरो वक़्तु रब खे बि ॾे अब्दुल कादिर तो ते नमाज माफ़ हाणे अहिड़ो कमु अहिड़े टाइम ते थिए त करामत ई करामत लॻंदो आहे पर पीरनि जो पीर फरमाए थो त इहा जो मां ॻाल्हि ॿुधी त मां पढ़ियो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम इहो शैतान जे लाइ पादर आहे इहो पढ़बो आहे त शैतान हाली भॼी वेंदो हा साईं दुश्मन मैदान छॾे वञे त फरक थी वेंदी आहे पाण खां रोशनी गुम थी वई अलाए काॾे वई आवाज़ आयो अब्दुल कादिर बची वई 70 आलिमनि खे इते किरायो मां इते किरायो उन्हनि इन ॻाल्हि खे सच सम्झो त हा असांजे नमाज़ माफ़ आहे हाणे मूंखे ॾस हा पोइ पुछूं साईं पोइ तूं कीअं सुञातो त इहो शैतानी हमिलो आहे पाण फरमायो मदीने जे साईं जयाला साईं कोन फरमायो त नमाज़ माफ़ थी त मां केरु थी सुभाणे अल्लाह कयो सुभाणे अल्लाह कयो ओ हे जेके दर पकड़ो बीठा न छॾो कंहिंखे ॿार सुभाणे अल्लाह भई न करी जो सुभाणे अल्लाह असां घणियूं नमाज़ूं कथा कयूं आहिनि फ़क़ीर ॾियो उनजी रोशनी थींदी जेको ॾीए जे आॾो ईंदो रोशनी थींदी रोशनी मिलंदसि पर उन ॾीए जे आॾो ॿियो ॾीओ आण उनखे बि रोशनी मिलंदी पर ॾीए जी वटि ओ उन ॾीए सां मिलाए त हो बि रोशन थी वेंदो ईअं थींदो न थींदो मुर्शिद कामिल वतो थी मुर्शिद कामिल जे आॾो वेंदे बराबरि उहे बरकतूं मिलंदियूं पर मुर्शिद कामिल सां वटि मिलाए उनजी पैरवी कर जीअं करे थो उहे कर तूं बि ॾियो थो हा पीरनि जे पीर जूं ॻाल्हियूं थियूं मुंहिंजा सोना हाणे ॻाल्हियूं त घणियूं आहिनि साईं जे शान जूं हिकिड़े पुछनि भला साईं जेको अहिड़ियूं करामतूं ॾेखारे जो ॿुॾल ॿेड़ा कढी ॾे त वाह त पटबा या न तव्हां त मञींदा आहियो न ॿुॾल ॿेड़ो कढियो वञे हिकिड़ा न मञींदा आहिनि काॾे वरी कढियो ॿुॾल ॿेड़ो 12 साल ॿुॾी विया वरी कढियईं
अड़े कुरान में लिखियल आहे त अल्लाह साईं 100 साल खां पोइ बि जेरो करे हज़रत महबूब सुभानी दुआ घुरी न हज़रत महबूब सुभानी जी दुआ ते त ॿियो ॿुॾल बेड़ो निकितो त ॻाल्हि त कंदासीं न अॻे न पियो निकिरे 12 साल गुज़री विया न पियो निकिरे सामान सुधो निकितो तॾहिं निकितो जॾहिं पीरनि जे पीर दुआ घुरी साईं बादशाह पिया अचनि जीप में अब्दुल वाह सां अब्दुल वाह ॿुधो थी सखर में निकिरंदो एॾो निकिरनि त सभु सखर में था जीप तेज़ पई हले जीप जी टायरा निकिरी वई हीअं जो जीप ट्रपो ॾिनो त सिधो धू अबुल में एॾो अबुल मथे वहे पियो जो जीप जे मथां झंगलो सोना हुट बंद हो हुट कीअं खुलियो माण्हू कीअं निकिरी आया हाजी मीर त अणतारू हो उहो झंगले जे मथां खुलियो आहे पाणी हेॾो ॾे नथो करे साईं बादशाह जीअं जीप हेॾे थी त किनारे ते ईअं उते ईअं लही पिया ईअं हथड़ा खयूं जीप निकिती ओ किताब बि निकिता माण्हू शायदि ॾेई अड़े किताब त ॿुॾण खपनि किताबनि जा अखर त टहण खपनि तूं रब जे दोस्तनि खे छा थो सम्झे जंहिंजो रब तंहिंजो सभु हे उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि असां जूं ॻाल्हियूं न आहिनि असांखे उन्हनि जे सदके पहिरें था पढ़नि सुभान अल्लाह जंहिं ॿुॾल बेड़ा कढी ॾेखारिया 12 सालनि वारा जॾहिं जाॾे काॾे हुल्लो हुलियो फरमायईं त हर वली जे कुल्ले ते मुंहिंजो कदम आहे उन टाइम में हिकिड़ो वली सगोरो हूंदो हो सुवारियूं खच्चर गॾ ऐं उठ घोड़ा हूंदा हुआ उहो वरी शींहं ते चढ़ी घुमंदो छा ते शींहं ते रुगो कराचीअ में चङो टाइम थियो 2-3 महीना थिया शींहं हिकिड़े जो पालियल हो रुगो हीअं ॿाहिरि निकितो त ईअं ॿाहिरि निकितो त खलकूं ते गाॾियूं ते काॾो हीअं भॼी विया शींहं खे ॾिसी हे शींहं ते चढ़ियो वधो उनखे जॾहिं ॻाल्हि कयूं त बगदाद जे शहर में हिकिड़ो मुड़ुसु पैदा थियो आहे अब्दुल कादर नालो अथसि हीअं थो फरमाए चयईं मुड़ुसनि जे आॾो ईंदो त ख़बर पवंदसि आज़माइण था वञूं शींहं ते चढ़ी आया उते पंहिंजो हिकिड़ो दोस्त हुननि जे मदरसे में रहिया उते माण्हू मोकिलियो त वञी अब्दुल कादर खे चओ मां तुंहिंजे शहर में आयो आहियां तुंहिंजो महिमान आहियां मुंहिंजी सुवारी शींहं आहे उहो गाह पटो न खाईंदो आहे गोश्त खाईंदो आहे तंहिं करे तुंहिंजो महिमान आहियां जल्दी ॾऊं मोकिल हाणे महिमान ईअं कंदा आहिनि हा हाणे मां ई कंहिं वटि महिमान थी वञा चवां तवारा कर छेला बि को कुकुड़ बि को ए बि कर त सम्झे थो त छा चवंदो पछाड़ी वधीक न चवंदो एतिरो चवंदो भला थोरी रिआयत त कर बसि ही दाबे सां मुंहिंजो शींहं जेको आहे गाह न खाईंदो आहे गोश्त खाईंदो आहे वारो करे ॾऊं मोकिल अहिड़ो जो नियापो आयो इहा बेअदबी आहे अलाह वारनि जे हुज़ूर आयो त जन मुड़ुसनि हिन महबूब खे ॾिठो हिन जूं करामतूं ॾिठूं उन्हनि खे इहा ॻाल्हि न वणी उन्हनि चयो साईं सख़्ती करेसि पर पाण मुर्गिया मुर्गी फरमायूं हा हो असांजे शहर में आयो आहे असांजो महिमान आहे असां ॾऊं मोकिलींदासीं नगर में ॾऊं बीठी हिकिड़े खे फरमायूं काए हुरमल चांडियो हूंदो न हुरमल चांडियो तव्हांजो न हूंदो हितां जो हरमल अलाए हरमल हो ॻाए इनखे दरगाह ते वठी आया पोइ असां नंढा असांखे मज़ो पियो थिए मस्तु वेठे आयासीं पोइ उते जलाल जी टोक ॿुधाए साईं जलाल ईअं ॻाईंदे आंगुर खे बि हीअं पियो करे मूंखे जलाल ॻऊं करे अॻे हा साईं ॻऊं माण्हू वारे सभिनी ॾऊं नहीं करे ॻऊं हरमल चांडियो एॾो खिलाईंदा पाण फरमायूं या ॻऊं मुंहिंजे नंगर वारी काहे वञो वञी ॾेई चोस हाणे फ़क़ीर काहे हलियो आहे या ॻऊं ओॾे कायूं थो वञे त दरगाह जे नंगर जा टुकड़ा खाइण वारो सुकल कुतो दर ते वेठो हूंदो उहो बि निकिरी पियो आहे अला मोबाइल भरे थो यार उहो ॿुधे बि थो असांजी ॻाल्हि हाणे साईं हलंदा था वञनि ॻऊं बि हलंदी त साईं उते हिन फ़क़ीर ॻऊं कायूं थो वञे कुतड़ो बि हलंदो थो वञे जंहिं महिल उनजे आस्थाने ते पहुता उन चयो ॾिठई कीअं ॻऊं मोकिलियईं कीअं त ॻऊं मोकिलियईं
हाणे फ़क़ीर उदे गऊं ऐं रसो कढियो हाणे शींहुं कर भङी उथियो कर मोड़े उथियो त खावां हीअं पीरनि जे पीर जे दर जो कुतो जो थियो त शींहं खे हिकु चक पातई सुभान अल्लाह नारे तकबीर बैत करी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर नारे बख्श सगे दरबार जिलाशो जो इन्हीं महबूब जे दर जो कुतो नथो थिए हाणे माण्हू कुतो न थींदो आहे इहो मिसाल आहे कुतो दर न छॾे टुकड़ो मिले न मिले मार मिले मालिक जो दर न छॾींदो आहे त अहिड़ो अहिड़ो महबूब हथ नथो करे के पर शेरा शरफदार सगे दरबार जिलानी कुते जो उथियो निर्गुण शींहं जो पते पटे वतई शींहं तड़पी तड़पी मरी वियो कुतो अॻिते थियो उन रसे गऊं में वात विझी उनखे माण्हू वांगुरु काहे दरगाह ते पोइते मोटियो उन चयो त इहो सॼो कमु पीरनि जे पीर जो हाणे कुतो शींहं खे मारियो थो वञे बिरादरान इस्लाम कई ॻाल्हियूं हिकिड़ी करामत त कान्हे अॼु बि जेके मोहबत कंदा अथसि जेके याजूं कंदा अथसि यानी मोहबत आहे हा हे मोहबत जो हिकिड़ो निशान आहे दोस्त गॾु कंदा आहियूं साईं जो ज़िक्र कंदा आहियूं ख़ुदा जे ॾिने में उन्हनि खे खाराईंदा आहियूं हर ॻाल्हि में हे सुहिणी ख़ैरात आहे या न ईअं ई कंहिं वाटड़ू खे खाराए कंहिंखे खाराए त बि सवाबु आहे पर अलाह जी मोहबत में हिन निस्बत में खाराईंदे इहा ख़ैरात वॾी आहे या इन करे यारी शरीफ़ ज़ोरी खणी थो करे जैसे न हराम अब छा में हराम थी वई जे अलाह जे नाले ते न आहे अल्लाह जे नाले ते न आहे मूंखे ॾस समय यारियूं पयूं थियूं थियनि वञी ॾिस जंहिं महिल बि को छेलो कोहे जंहिं महिल बि को फंडर कोहे जंहिं महिल बि को कुकड़ कोहे उहो कोहंदो आहे त अल्लाह अकबर करे सही ईअं करे कोहंदो आहे बाक़ी हा इहो चइबो आहे त यारी शरीफ़ अदा हिन ख़ैर जो सवाबु ख़ैर रब जे नाले ते आहे इहो मां पंहिंजे तरफ़ां सवाबु पीरनि जे पीर खे ॾियां उते ज़रूरत कान्हे पर मुंहिंजी महबत आहे न वो जेके यारी शरीफ़ दिल सां कंदा आहिनि त बेड़ा बि पार हूंदा अॼु बि बेड़ा पार गुलाम साहब काले अब नंगर में केतिरा ई आहिनि अदा फ़कीर गुलाम मुस्तफ़ा चए थो त मथां उथिया हलिया वञो 40-50 देग ठहिराई अथनि उहा खाई पाक नंगर आहे रिज़्क़ ख़ुदा जो ॾिनो हज़रत महू उस्मानी बादशाह जी यारी आहे खाई पोइ निकिरनि बाक़ी असां ख़बर हुजे अॻ में खाई आया आहियूं मथां सम्झे त हे असांखे कुझु अटकल आहे पोइ असांखे जो घर वठियो असांखे अॻ में यारी जॾहिं खाराए त पोइ असांजो पंधा परे त असां निकिरी वञूं रहंदो वरी असांजी कार में पंचर थी पई आहे तव्हांजे दादू वारा नथा खणी ॾियनि कटो अची वियो अब कटो अची वियो आहे त कट खे पट पुछड़ियूं ॿुधियूं अथई पुछड़ियूं ॿुधियूं अथव पुछड़ियूं ॿुधंदा कुड़मी न ॿियनि खे कहिड़ी अथव पुछड़ी पाणी जी पुछड़ी हा पुछड़ी हुजे पोइ हिकिड़े छा कयो अध राति जो वञी पराई बनी मां हिकिड़ी वाहिड़ी थोरी घटि पाणी ॾिनई उन्हनि खे ख़बर पई हो बि आया पोइ हिकिड़ा हुजनि जमाली घणा ॿिया हुनजे पाड़े में ॿी ज़ात वारा हुजनि हाणे हो छेड़ो न पिया कनि हो पियो चए अब्बा छोड़ो ख़दशे इन्ही को लट हाणे वाही जो लटे त सम्झे थो त हुनजी दिलि पई लटिजे हो वरी चए अब्बा ॾाढी पट पर पाणी न लट असां अॻ में खाई आया आहियूं
यार असांजो पंचर आ कढे ॾिनो अथऊं असां हाणे तव्हां इजाज़त वठो था दुआ कजो दरगाह शरीफ़ क़यामत ताईं आबाद हुजे रब तव्हांखे आबाद रखे नगर खां पोइ वॾो अलाह सल्ली अला सय्यदना मुहम्मद मुंहिंजा मालिक साईं जेके बि विकूं खणी आया आहिनि क़बूल पवनि मुंहिंजा मालिक पंहिंजे प्यारनि जे सदके असांजा मसइला हल करे काथे ज़ाल मुड़ुस ठहियल न आहिनि काथे को माण्हू बीमार आहे काथे कंहिंखे औलाद नथी थिए काथे कंहिंखे कर्ज़ आहे काथे कीअं साईं मुख़्तार साहिब जो भाउ बि बीमार आहे तूं हुकुम फरमाईंदे त कम थींदा वेंदा सदके पंहिंजे प्यारनि जे असांजा जमात जा हाज़िर अचण वारनि जा ग़ाइब जमात जा सभिनी जा कम करण फरमाइजांइ दुनिया आख़िरत जा रब्बना आतिना फ़ी दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना